इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमांदा त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद जे लाइ इन में इहो सबक़ हो। उन्हीं वॾाई कई, उन्हीं में हेठाई न वरिते तड़जी वियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम शुरू खां वठी तवाज़ुअ में रहियो। अल्लाह ताला उनखे उहो मक़ाम अता फ़रमायो जो जन्नत जा उनखे आला मुअल्लात ऐं मुक़ामात अता फ़रमाया। त तवाज़ुअ ज़ियादत कुनत जाहुरा, जेकॾहिं बानो निवड़त रखे थो, तवाज़ुअ रखे थो, दुनिया में हेठाई वठी हले थो पियो, चैन जे साम्हूं पंहिंजो पाण खे घटि रखे थो पियो, अल्लाह ताला उन निवड़त करण वारे खे दुनिया में न सिर्फ़ मगर आख़िरत में उनखे सरबलंद फरमाईंदो आहे। पाण करीमन जो फरमान मुबारक आहे त मन तवादअ लिल्लाहि रफ़अल्लाहु लहू, जेको अल्लाह जी रज़ा ख़ातिर निवड़त करे थो अल्लाह उनखे बुलंद करे छॾींदो आहे। मन किबर लिल्लाहि क़तअल्लाहु लहू, जंहिं अल्लाह जी अॻियां वॾाई कई अल्लाह ताला उनखे पाणो कटे छॾींदो आहे। बसि वो न सिर्फ दुनिया में ज़िल्लत ख़वारी ॾिसंदो आहे मगर आख़िरत में वो ज़लील ख़वार आहे। इन जे करे जो वॾाई अल्लाह जी चादर आहे। वल किबरिया वलहुल किबरिया फिस समावात वल अर्द, अल्लाह से फरमायो त वॾाई आसमाननि में ज़मीननि में जेका आहे उहा अल किबरिया रिदाई मुंहिंजी चादर आहे। मुंहिंजी चादर बाना तूं ओढ़ींदे, जॾहिं मां अल्लाह जे साम्हूं बराबरी रखंदे त मां अल्लाह नाराज़ थींदुसि। मदीने वारे साईं इन जे हेठां पंहिंजो ही फरमान इरशाद फरमायो त ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्क़ाल ज़र्रतिन मिन किब्रिन, उहो शख़्स जन्नत जी बूइ बि न सघंदो जंहिंजे दिलि जे अंदरि वारीअ जे ज़रे जेतिरी वॾाई बि हूंदी। अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे क़ुर पाक में ॾाढो निंदियो आहे। मिनल जिबाल तूला, ये पंहिंजो पोषण ज़मीन ते घिसकाए थो हली, पंहिंजी गोॾ ऐं सुथण खे ज़मीन सां गहले थो हली, पंहिंजूं चादरूं लड़काए थो हली। अल्लाह जो क़ुर फरमाए थो छा भला तूं ज़मीन खे चीरे वठंदे? तुंहिंजो कदु ईअं करण सां एॾो वॾो थींदो तूं आसमाननि सां पुॼी वेंदे? हरगिज़ न करे सघंदे। रब जे क़ुर फरमायो त शहीक वही तफूर, अहिड़े कम करण वारा क़यामत जे ॾींहुं जहन्नम जी बाहि में ऊंधा करे उछलाया वेंदा।